आगाह कयोमा के गड़ियसन में जवाबदार पांजी भेण के बंदूक जा फायर करे कत्ल कर छड़ियो है। वाक़े अपडेट कनालो अफ़सोसनाक ख़बर है। गड़ियसन में जवाबदार पंहिंजी भेण के बंदूक जा फायर करे कत्ल करे छड़ियो है। ॻोठ नसर मोहम्मद बिरोही में जवाबदार मीर मोहम्मद बिरोही पंहिंजी भेण बख्त के फायरिंग करे ज़ख़्मी करे छड़ियो हो। ज़ख़्मी नारी के गणती जोगी हालत में जैकबाबाद अस्पताल मुंतकिल किया वियो, जिते हिन दम ॾिनो है। अपडेट क्यों पिया गड़ियसन में जवाबदार पांजी भेण के बंदूक जा फायर करे कत्ल कर छड़ियो है। ॻोठ नसर मोहम्मद बिरोही में जवाबदार मीर मोहम्मद बिरोही पांजी भेण बख्त के फायरिंग करे कत्ल कर छड़ियो है। अपडेट क्यों पिया गड़ियसन में जवाबदार पांजी भेण के बंदूक जा फायर करे कत्ल कर छड़ियो है। अवाखे आगाही ॾींदालू अहम ख़बर है। गड़ियसन में जवाबदार पंहिंजी भेण के बंदूक जा फायर करे कत्ल करे छड़ियो है। ज़ख़्मी नारी के गणती जोगी हालत में जैकबाबाद अस्पताल मुंतकिल किया वियो, जिते हिन दम ॾिनो। तफ़सील वठंदासीं गड़ियसन में नज़ाकत अली कंडराणी का। नज़ाकत आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी मां तव्हांखे ॿुधाईंदो रहां त गड़ियसन लॻी जवाबदार नौजवान पंहिंजे भेण खे बंदूक जा फायर करे मरणी करे छॾियो। गड़ियसन भरिसां ॻोठ दुर्गा थाणे जे हद में ॻोठ नसीर बिरोही में जेको जवाबदार मीर मोहम्मद बिरोही फायरिंग करे 23 वरनि जो नौजवान भेण खे बख्त बिरोही खे मरणी करे छॾियो, जंहिं बाद हुनखे जैकबाबाद अस्पताल मुंतकिल कयो। ज़ख़्मनि जा सूर नसां ते फौत थी वियो। अञा ताईं वाक़े जो कोई बि केस दाख़िल थी सघे आहे। जी महिरबानी मां जी अपडेट करण लाइ।